प्रोग्राम में एक बेरो बीहर भली का नाज़रीन असां मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल पिया कयूं। पीपल्स पार्टी जो अॻूणो MP अहमद करीम कुंडी साहब इन वक्त असां सां टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। कुंडी साहब, आप से पहले सेगमेंट में रब्ता हो नहीं सका, इसलिए अब ये पूरा सेगमेंट आपके हवाले है और आपसे ही बातचीत होगी। मुझे बताएं कि आज नवाज शरीफ साहब कह रहे हैं कि उन्होंने वो अपना बयानिया दोबारा दोहरा दिया है कि मुझे क्यों निकाला, और आज वो पूछ रहे हैं कि 93 और 99 में मुझे क्यों निकाला गया, और क्या कारगिल जंग का सवाल पूछा उस पर मुझे निकाला गया। तो ये नवाज शरीफ का सफ़र जो 2017 से मुझे क्यों निकाला था से शुरू हुआ, फिर सज़ाएं, फिर लंदन, दुबई, यहाँ से घूम फिर के सऊदी अरब, वापस आकर मुझे क्यों निकाला पे रुका है। देखिए, मैं सबसे पहले आपका मशकूर हूँ जो आपने मेरा नुक्ता नज़र इस बात पे लिया। ये बात तो आप मियाँ साहब से सवाल करते या नून से करते तो ज़्यादा बेहतर होता, लेकिन बहरहाल मैं तो यही कहूँगा जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इस इलेक्शन में बड़े मुतहर्रिक तरीके के साथ ये बात बार बार कर रही है, जो पाकिस्तान जो है वो एक नए लाडले का मुतहम्मिल नहीं हो सकता। और वो जो बयानिया जो मियाँ साहब ने 2018 में वोट को इज्जत दो का दिया था, क्या आके वापस आके लाहौर में जब इन्होंने यहाँ पे तकरीर की और जिस प्रोटोकॉल के साथ वो यहाँ पे आए, तो उस पर हमारे काफ़ी तहफ़्फ़ुज़ात हैं और हमारी बार बार यही गुज़ारिशात हैं जो पाकिस्तान दूसरे लाडले का मुतहम्मिल नहीं हो सकता। पाकिस्तान में एक फ्री, फेयर और ट्रांसपेरेंट इलेक्शन होना चाहिए। जब तक आपके ऐवानों में असली और हकीकी नुमाइंदे नहीं आएंगे तो मेरे ख्याल में ये जो चैलेंजेस हैं, जिन चैलेंजेस का जिक्र बिलावल भुट्टो साहब बार बार करते हैं, वो चैलेंजेस गुर्बत का है, बेरोजगारी का है, महंगाई का है, वो चैलेंजेस मीट नहीं होंगे। आप इलेक्शन भी करवा लें, अगर इसी तरह की सिलेक्शनें होती रहेंगी और असली नुमाइंदे और हकीकी नुमाइंदे ऐवानों में नहीं होंगे तो हम वो नताइज हासिल नहीं कर सकेंगे जो नताइज ये कौम चाहती है। अच्छा, बिलावल साहब ने ये कहा है कि नवाज शरीफ जो चौथी बार भी सिलेक्ट होकर आना चाह रहे हैं, और अगर इस बार वो सिलेक्ट होकर आए तो ना अवाम मानेंगे और ना ही हम मानेंगे, यानी कहा कि ना मैं मानूंगा। तो वही 2013 वाले इलेक्शन की सूरत हाल दोबारा दोहराने जा रहे हैं आप, या क्या होगा इस तरह की मामला के? अभी से लग रहा है कि शायद एक और धरने की तैयारी हो रही है। देखें, पाकिस्तान पीपल्स पार्टी का जो एक तारीखी पस मंजर है वो किसी से ढका छुपा हुआ नहीं है। आइन की बालादस्ती, पार्लिमान की हुक्मरानी और ये चीज़ें जो हैं, ये पाकिस्तान पीपल्स पार्टी के आमाल से आप उनकी अक्कासी कर सकते हैं। देखें, मैं सिर्फ आपको मुख्तसरन यही कहूँगा, पाकिस्तान जो है इस वक्त सदर जरदारी के फार्मूला जो कि 2008 से 2013 तक उन्होंने पॉलिटिकल कंसेंसस के साथ किए, NFC अवार्ड किया, जिसमें उन्होंने 18वीं तरमीम की, जिसमें उन्होंने सूबाई खुद मुख्तारी को एड्रेस किया, उन्होंने माली वसाइल सूबों को दिए और तमाम जमातों को बिठाकर, ये नहीं जो उन्होंने खुद, हमारे पास उस वक्त कुछ सादा अक्सरियत भी मेरे ख्याल में मुश्किल से थी, लेकिन हमने तमाम जमातों को, चाहे वो राइट विंग जमातें थी, चाहे वो मजहबी जमातें थी, चाहे वो कौम परस्त जमातें थी, मैं अभी भी यही कहता हूं बहैसियत एक सियासी वर्कर के, पाकिस्तान पॉलिटिकल कंसेंसस से आगे बढ़ सकता है, ना कि किसी सिलेक्शन से और ना ही किसी के लाडले को लाने से। ये पाकिस्तान सदर जरदारी का जो फार्मूला था, जो तारीख में पहली बार 2008 से 13 तक जिसमें बलूचिस्तान को आगाज हकूक बलूचिस्तान दिया, और कोई भी सियासी और इंतकामी कैदी, हालांकि हम मुतासरीन में थे, हमारी शहादतें हमारे ऊपर पड़ी हुई थी और सदर जरदारी ने 10 साल जेल गुजारी हुई थी, लेकिन उसके बावजूद भी सदर जरदारी ने बड़ेपन का मुज़ाहरा करते हुए सियासी कैदी और इंतकाम की सियासत को दफन करके एक नया मॉडल दिया, और आज पाकिस्तान उसी मॉडल पे चलने के काबिल चल सकता है। नहीं तो अगर इंतकामी सियासत और नफरत की सियासत और तकसीम की सियासत करते रहेंगे तो ये मुल्क मजीद पीछे की तरफ जाएगा। अच्छा कुंडी साहब, पीपल्स पार्टी के लिए एक अच्छी खबर इन हालिया दिनों में यही है कि शेख जुल्फ़िकार भुट्टो का जो रेफरेंस है वो अब दोबारा उसकी हेयरिंग होने जा रही है और वो 12 तारीख को सुना जाएगा। इस हवाले से जो एक 2 रुकनी कमेटी बनाई गई थी जज साहिबान की कि वो ये फैसला करें या ये रिपोर्ट तैयार करें कि ये कार्रवाई हम लाइव जो है वो बराह रास्त पूरी दुनिया को, पाकिस्तानी अवाम को खुसूसन दिखाएं या ना दिखाएं। तो वो एक रिपोर्ट तैयार होगी है जो
फुल कोर्ट के सामने पेश की जाएगी। वैसे आप पीपल्स पार्टी क्या समझ रही है, कितनी तैयारी के साथ अब जाएगी? क्योंकि उस वक्त जब आपने ये रेफरेंस फाइल किया था उस वक्त जो वकला थे वो अब आपके साथ नहीं रहे, तो अब ज़ाहिर है आपको लीगल टीम भी बनानी होगी, तो कितने पुरुमीद हैं ये रेफरेंस के हवाले से? और इतने दहाइयों के बाद अब कोर्ट में ये डिस्कस होने जा रहा है कि जुल्फिकार भुट्टो को जो फांसी दी गई थी वो सही दी गई थी या गलत दी गई थी? देखिए, मैं सबसे पहले तो कहूंगा ये बड़ी खुशाइन बात है पूरी कौम के लिए, ना सिर्फ पीपल्स पार्टी के लिए। जब तक ये कौम पुरानी अपनी माजी की गलतियों को तस्लीम नहीं करेगी और उसकी बाकायदा जब तक उन अमराज की डिग्नोसिस नहीं होगी तो हम आगे की तरफ नहीं बढ़ सकते। और मैं अभी आपको कोट करता हूँ, फॉरेन एनालिस्ट से जब पूछा गया भुट्टो साहब की जब ये हेयरिंग हो रही थी तो उनसे कहा गया कि आप जजेस और इन मुंसफों के बारे में क्या कहते हैं, तो उन्होंने कहा था, तारीखी जुमला उन्होंने कहा था जो भाई हिस्ट्री विल जज द जजेस, तारीख जो है इन मुंसिफों के साथ इंसाफ करेगी। और आपने देखा तारीख में तो फैसला कर दिया जो ये एक अदालती कत्ल था, लेकिन आज एक लार्जर बेंच बनने के बाद पाकिस्तान पीपल्स पार्टी का एक देरीना मुतालबा जो हमारे साथ सिर्फ ज्यादती नहीं हुई बल्कि इस कौम के साथ बल्कि तीसरी दुनिया के साथ जो ज्यादती हुई है उसके लिए लार्जर बेंच बन चुका है। और आप देखेंगे जो यहाँ पे लार्जर बेंच में जो जुल्म इस कौम के साथ और पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ हुआ था उसका इंसाफ होगा और इंसाफ का बोलबाला होगा इंशाल्लाह। ठीक है, ठीक है। अब अहमद करीम कुंडी साहब, बहुत शुक्रिया आपने हमें वक्त दिया। व्यूअर्स असां ॻाल्हि ॿोल कईसीं मौजूदा न मुल्की सूरत हाल ते। कैसर अहमद शेख साहब नून लीग मां ऐं अहमद करीम कुंडी साहब असां सां गॾु मौजूदु हुया। जी नाज़रीन, प्रोग्राम जे आख़िर में मां इंतहाई अहम मौज़ू ते गुफ़्तगू करणु चाहींदुसि ऐं उहो आहे सिंध जी ज़मीनूं जेके आहिनि से अलाट करण जे हवाले सां ऐं इन हवाले सां शयूं हली रहियूं आहिनि त सिंध हुकूमत सिंध जी ज़मीन जेका आहे उहा कुझु सरगर्मियुनि जे लाइ, कारोबारी सरगर्मियुनि जे लाइ ऐं उन जे हवाले सां ॾिनियूं आहिनि, त उन हवाले सां सिंध हुकूमत जो मौक़ुफ़ आयो आहे ऐं उन्हनि जो बि तरफ़ खां ॿुधायो वियो आहे त इहो मनसूबो असल कहिड़ी नोयत जो आहे, इन में कहिड़ो फ़ाइदो थींदो, सिंध खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, सिंध खे उन में केतिरो हिसो मिलंदो, केतिरी सीड़पकारी थींदी, त उन हवाले सां जेका वज़ाहत आई आहे या जेका इन हवाले सां जेको उन्हनि जो मौक़ुफ़ आयो आहे उहो मां प्रोग्राम जे आख़िर में तव्हांजे आॾो रखणु चाहियां थो। ऐं उन में ईअं आहे त हीअ जेका ज़मीन आहे SIFC जी छंड-छाण हेठि ॾिनी पई वञे ऐं जेका हिकु जामे तनज़ीम आहे जंहिंमें वफ़ाक़ी ऐं सूबाई स्टेक होल्डर्स जी नुमाइंदगी सभिनी सतहनि ते हूंदी। सिंध हुकूमत जो हिकिड़ो सुठो क़दम आहे जंहिंजी मालिकी हू पाण वटि रखे थी ऐं 33% मुनाफ़ो सिंध खे ॾिनो वेंदो। पाक फ़ौज ऐं परॾेही सीड़पकारनि खे 20 सालनि लाइ हीअ ज़मीन जेका आहे उहा लीज़ ते ॾिनी पई वञे ऐं मनसूबे जे 33% मुनाफ़े जी दावा कंदे सिंध हुकूमत ऐं सिंधियुनि खे हतमी इन जो फ़ाइदो जेको आहे सो हासिलु थींदो। गॾियल ख़ुशहाली ऐं रोशन मुस्तक़बिल जो जेको आहे इन अज़म आहे इन प्रोजेक्ट जे अंदरि ज़मीन हिकु परॾेही फार्मिंग कॉर्पोरेशन खे लीज़ ते ॾिनी पई वञे ऐं सिंध हुकूमत में SIFC फोरम रुगो फ़ौज खां मदद घुरी आहे त जीअं कारोबारी माहौल खे आसान बणाए सघिजे, त मतिलबु फ़ौज जो रोल जेको आहे उहो सिर्फ़ु एतिरो आहे ऐं जेको मुल्क घुरिबल खाद खुराक पैदा करण खां क़ासिर हुजे, यानी जॾहिं असां पैदावार असां वटि घटि हुजे ऐं उन वटि वसीला न हुजनि त हू बैन अल-अक़वामी मार्केट मां खाद खुराक जी तलब ऐं रसद जे फ़र्क़ खे पूरो करण लाइ हिकु ख़ुदि मुख़्तियार हिकु रियासत जेको आहे उहो न हुजे, त इन सूरत में माना फूड सिक्योरिटी जे लाइ ऐं क़ौमी सलामती जी बुनियाद ते उहा जेका असां हैसियत रखंदी आहे, माना फूड सिक्योरिटी जेका आहे उहा ॼण त असांजे लाइ नेशनल सिक्योरिटी जे बराबरि उहा जी हैसियत हूंदी आहे ऐं उन करे ई जेके मतिलबु आम तौर ते हमेशह नज़रअंदाज़ कयो वेंदो रहियो आहे। पर क़ौमी मक़सद जे तौर ते पाकिस्तान आर्मी ऐं SIFC जे ज़रिए सूबे में बंजर ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि जी तरक़ी में सिंध हुकूमत जी मदद करे रही आहे ऐं असल मक़सदु सिंध में वधि खां वधि उन जेका ज़मीन आहे, जेका बंजर ज़मीन आहे, जेका पोखी जे लाइक़ु न आहे, उनखे पोखण लाइक़ु बणाए इस्तेमालु करण जो जेको हीअ असल में मक़सदु आहे ज़राअत, छाकाणि त पाकिस्तान जी क़ौमी मईशत में करंगे जी हॾी जी हैसियत रखे थी ऐं इहो सभ खां अहम शोबो आहे जेको तेज़ी सां वधंदड़ आबादी जे ख़ुराक ऐं फाइबर जी ज़रूरतनि खे पूरो करे थो। ऐं हिन वक़्तु पाकिस्तान जी फूड सिक्योरिटी ऐं उनजे ज़रई शोबे खे दरपेश जेके चैलेंजिस आहिनि उनखे मुंहुं ॾियण लाइ सिंध हुकूमत SIFC मनसूबे लाइ 52,713 एकड़ गैराबाद जेका ज़मीन आहे उहा अलाट करण जी हतमी मंज़ूरी ॾिनी आहे, जंहिंमें खैरपुर में 28,000, मिठी में 10,000, दादू में 9,305 एकड़, सिजावल में 3,408, ठटे में 1,000 एकड़ ऐं बदीन में 1,000 एकड़ ज़मीन जेका आहे उहा इन में ॾिनी वेंदी ऐं जेका इहा सॼी ज़मीन जेका आहे उहा बंजर आहे, जेका गैराबाद ज़मीन आहे उहा आहे। गैर दरियाफ़्त थियल सलाहियत खे लीज़ ॾियण लाइ सवाल इहो आहे त इहा ज़मीन न आहे जेका अॻु में कंहिं मक़सद लाइ इस्तेमालु थी हुजे या
कंहिं बि मक़सद लाइ अॻु में इस्तेमालु थियल न आहे, नई वरी हिन वक़्तु बि कंहिं इस्तेमालु हेठि हुजे। इन सिंध ग़ैर इस्तेमालु थियल जेका ज़मीन खे ख़ुशहाली जो हिकिड़ो ज़रख़े ज़रियो बनाइण लाइ तयारु आहे। ऐं सिंध हुकूमत जो जेको मौक़िफ़ आहे त असीं जेका ग़ैराबाद ज़मीन आहे, जेका बंजर ज़मीन आहे, उनखे आबाद करण जो हिकिड़ो मनसूबो जेको आहे उहो जोड़ियो आहे। प्रोजेक्ट हिकु बहितरीनु मौक़ियो आहे जंहिंमें ग़ैर पोखियल नज़ारनि खे तरक़ी याफ़्ता मैदान में तब्दील कयो पियो वञे। उहो उन्हनि हंधनि खे तब्दील कंदो जेके गुज़िरियल 75 सालनि खां बंजर आहिनि ऐं पैदावारी मर्कज़नि में ठाहिण में हीअ इंतिहाई हिकिड़ो अहम सब्ज़ इनक़लाब जे तौर ते साम्हूं ईंदो। जेका ज़मीन लीज़ ते ॾिनी पई वञे इहा न आहे जेका अॻु में ई इस्तेमाल में आहे, बल्कि ग़ैर इस्तेमालु थियल आहे। ज़मीन मां हासिलु थींदड़ फ़सलुनि मां आमदनी पैदा करण में वधीक मदद मिलंदी। सिंध जी ज़राअत खे पोखे जे फ़रसूदा तरीक़नि सां, यानी कि पुराणा तरीक़ा जेके हलनि पिया, उनजे करे बि असांजी ज़राअत जेका आहे सा उहा तरक़ी न करे सघी आहे। पर हिन प्रोजेक्ट जे ज़रिए ज़राअत खे जदीद टेक्नोलॉजी सां जेको आहे सो तब्दील करण लाइ हिकिड़ो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे। फ़सलुनि जी वधीक पैदावार ऐं आमदनी में वाध जो हिकिड़ो वचन जेको आहे सो हिकिड़ो अज़म जेको आहे उहो इन में रखियो वियो आहे। जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करे हेठि जेके ॾिनल कुझु फ़ाइदा आहिनि उहे फ़राहम कंदो। उनमें छा चवंदो, हिकु त आला जेके फ़सुल जी पैदावार थींदी, पाणी भाण जरासीम कश दवाउनि जो घटि इस्तेमालु थींदो, जंहिंजे नतीजे में ख़ुराक जी क़ीमतुनि में घटिताई अची वेंदी। कुदरती माहौलियाती निज़ाम ते घटि असरु पवंदो, यानी कि जेका आलूदगी आहे या ॿियो जेको इकोसिस्टम में जेके तबाहियूं अचनि थियूं उहे कोन थींदियूं। कुदरती माहौलियाती निज़ाम ते घटि असरु पवंदो। दरियाउनि ऐं ज़मीनी पाणी में कीमियाई मादनि जो घटि जेको आहे सो उहे वहंदा। उनखां अलावा मज़दूर ऐं हारी खे बि हिकिड़ो मुआशी जेको आहे सो तहफ़ुज़ फ़राहम हूंदो। इन में ख़ुराक खां महफ़ूज़ ऐं ग़रीबनि जे हामी ज़रई तरक़ी हासिलु करण जे लाइ SIFC सिर्फ़ु कणिक जी बुनियाद ते ई फूड सिक्योरिटी हासिलु करण ते तवजो ॾियण बजाए सभिनी ख़ुराक जे पैदावार वधाइण लाइ हिकु जामे तरीक़ो अख़्तियार कयो आहे। को बि मुल्क पंहिंजी ज़राअत जे शोबे में पैदावार वधाइण खां सवाइ ग़ुरबत मां तेज़ी सां मुंतक़िली खे बरक़रार रखी न सघियो आहे। असां वटि असांजी जेका ज़रई शोबे में उफ़क़ी ऐं अमूदी तरक़ी जेका आहे, जेका वर्टिकल ऐं हॉरिज़ेंटल जेका तरक़ी हूंदी आहे, असांखे उन जा इम्कान आहिनि। असांखे पंहिंजे ज़राअत जी तरक़ी लाइ पंहिंजूं समूरियूं सलाहियतूं ऐं जेके मौजूदु वसीला आहिनि उहे इस्तेमालु करणु घुरिजनि। ऐं उहो बदिले में वाक़ई असांजी ईंदड़ नसलुनि जो हिकिड़ो मुस्तक़बिल बचाईंदो। छाकाणि जहिड़े नमूने सां हिकु त आबादी वधी रही आहे ऐं जहिड़े नमूने सां अर्बनाइज़ेशन वधी रही आहे त ईंदड़ कुझु सालनि में पाकिस्तान खे फूड सिक्योरिटी जो हिकिड़ो वॾो मामिलो अची सघे थो, उनजो बहिरान थी सघे थो, जंहिंजे करे हिन प्रोजेक्ट जे ज़रिए असां उन बहिरान खां बची सघूं था। इन में को शक न आहे त कारपोरेट फार्मिंग हिकु ख़ुशहाल पाकिस्तान लाइ हिकु अहम क़दम हूंदी। ऐं इहो जेको हिकिड़ो ख़ुलासो आहे जेको ॿुधायो वियो आहे हुकूमत जे तरफ़ां या जेके SIFC जे तरफ़ खां, त असल में जेकी शयूं रिपोर्ट थी रहियूं आहिनि उनजो जेको ॿियो रुख़ आहे उहो इहो आहे त मक़सदु छा आहिनि हिन प्रोजेक्ट जा। हिन प्रोजेक्ट जे ज़रिए असां जेका ख़ुराक जी खोट आहे उनखे कीअं घटाए सघूं था ऐं जेको आमदनी आहे उहा कीअं वधाए सघूं। ऐं 33% इन में जेको आमदनी जो जेको शेयर हूंदो उहो सिंध हुकूमत जो हूंदो, मालिकी बि सिंध हुकूमत वटि हूंदी। सिर्फ़ु 20 सालनि जे लाइ इहा जेका ॼाणायल ज़मीन आहे इहा लीज़ ते ॾिनी पई वञे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त। अला भाई।